आहिनि त पैदावार खे वधाए सघे थो। फ़र्क़ु रुगो इंतिज़ामी सलाहियतुनि खे बहितर बनाइण जो आहे। जानवर जी अफ़ज़ाइश लाइ बहितर इंतिज़ाम ऐं मुनासिब ख़ोराक जो हर वक़्तु ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। जॾहिं त चौपाए माल लाइ 24 कलाक पाणीअ जी फ़राहमी खे यकीनी बनाइण बि चौपाए माल जी पालना जो बुनियादी नुक़्तो आहे। सान जी चूंड ऐं उन जो इस्तेमालु। असां इहा ॻाल्हि विसारे वेहंदा आहियूं त चौपाए माल जी पैदावार में 50% हिसो ढगे या सान जो हूंदो आहे। इहो बि यादि रखणु घुर्जे त धण अंदरि 25 मेहनि ऐं गऊं लाइ 50 रिढुनि ऐं ॿकरियुनि लाइ 1 सान हुअणु घुर्जे, जॾहिं त इनब्रीडिंग खां बचण लाइ हिकु धण अंदरि 3 सालनि खां पोइ सान खे तब्दील करणु ज़रूरी आहे। सान जी चूंड करण वक़्तु इहा बि ॻाल्हि ज़हन में रखणु घुर्जे त उहो निज नस्ल जो हुजे। मेहन में कुंडी नस्ल वारे सान जी चूंड कई वञे थी ऐं उन जे नस्ल बाबति ॼाण हासिल कई वञे थी त उन जी माउ सुठो खीर ॾींदड़ मेंह हुई, जॾहिं त ॿियनि ॻाल्हियुनि खां सवाइ इहो बि ॾिसणु घुर्जे त उहो पंहिंजी मयारी पालना ऐं ख़ोराक दौरान बलोगत जी उमिरि खे पहुची चुको आहे ऐं उन में सुठे नर सान हुजण जूं सभई ख़ासियतूं मौजूदु आहिनि। सुठे धण जे सान लाइ इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुर्जे त रुगो वॾे क़द बुत वारो सान ज़रूरी नाहे, क़द बुत सां गॾोगॾु संदसि मयारी नर सान हुजण जूं ख़ासियतूं बि हुजणु घुर्जनि। ॿी सूरत में उहो सुठी पैदावार लाइ घणो फ़ाइदेमंद साबित न थींदो। पंहिंजे माहौल ऐं आबहवा मुताबिक़ जानवर पालण खे अवलियत ॾियणु घुर्जे। नस्ल वठण लाइ गऊं या मेंह जी चूंड। चौपाई माल जी नस्ली वाधवी जे लाइ ज़रूरी आहे त जिन जानवरनि मां नस्ल वठणो हुजे उन्हनि जी चूंड बहितर कई वञे। मुआशी तौर सुठे अघु हुजण वारो नुक़्तो ज़हन में रखण समेत इन ॻाल्हि खे बि यकीनी बणायो वञे त उन्हनि जा पेर, टंगूं ऐं ओह बहितर हालत में हुजनि जीअं उन्हनि मां डिघे वक़्त ताईं पैदावार वठी सघिजे। अहिड़ियुनि गऊंनि जी चूंड कई वञे जेके पंहिंजी ॼमार में 8 खां 10 फर ॾेई सघनि। सान वठण लाइ अहिड़ियुनि गऊंनि जी चूंड कई वञे जेकी 4 फर ॾेई चुकियूं हुजनि ऐं उन्हनि जे हर फर में वक़फ़ो 400 ॾींहंनि खां घटि हुजे, जॾहिं त संदन खीर धण जे ॿियनि ढगियुनि खां घटि में घटि 25% वधीक हुअणु घुर्जे। जदीद दौर में हथरादू तौर गभ रखण या आर्टिफिशियल इंसेमिनेशन जी सहूलियत सिंध अंदरि मौजूदु आहे, जंहिं वसीले मुनासिब वक़्त ते सही ॿिज रखण वसीले उन मां बहितर फ़ाइदो वठी सघिजे थो। फर जी ॼम वक़्तु सार संभाल। चौपाई माल जी जनम कहाणी जी शुरूआत उन जे ॼम खां थिए थी। फर जे ॼम खां तुर्त पोइ उन जो वात ऐं नासूं साफ़ करणु घुर्जनि जीअं उन खे साह खणण में तकलीफ़ न थिए। जेकॾहिं फर खे साह खणण में तकलीफ़ थी रही आहे त खेसि पासेराटियुनि वटि दबाव ॾेई छॾण वसीले हथरादू तौरु साह खणाए सघिजे थो।
जॾहिं त फर जे नासुनि में चमची जो पोयों हिसो 2 इंचनि ताईं दाख़िल करे फेराइण सां संदसि साह बहाल कराए सघिजे थो। चमचो न हुजण जी सूरत में आङुरियुनि खे बि इस्तेमालु करे सघिजे थो, पर काठी वग़ैरह जे इस्तेमाल खां पासो कयो वञे जो उन सां खेसि ज़ख़्म रसण जो ख़दशो मौजूदु रहे थो। उन बाद फर जी नाड़े खे का जरासीम कश दवा जहिड़ो टेंचर आयोडीन वग़ैरह लॻाइणु घुरिजे। फर खे कंहिं साफ़ कपिड़े सां साफ़ करण बैदि उन खे माउ हवाले कजे त जीअं खेसि चटे साफ़ करे। उन सां फर जी रत जो दौरो बि बहाल थिए थो। 1.5 कलाक अंदरि फर खे माउ जो पहिरियों खीर यानी पिस या खड़ पीआरणु घुरिजे, जेको फर में बीमारियुनि खां बचाव जी सलाहियत पैदा करे थो। जॾहिं त पिस या खड़ फर जो पेट साफ़ करण ऐं खेसि क़ुवत फ़राहम करण जो कम बि करे थी। फर खे उहा खुराक 24 कलाकनि अंदरि संदसि वज़न जे 10 हिसे बराबरि ॾियणु घुरिजे। टिनि महीननि ताईं फर जी संभाल। मेंह जे आम फर जो वज़न 30 खां 40 किलोग्राम थिए थो, जॾहिं त देसी गऊं जो फर 20 खां 30 किलोग्राम जो थिए थो। फर खे खड़ ॾींहं में 2 भेरा पीआरणु घुरिजे, जंहिंमें पहिरें भेरे 60 सैकड़ो ऐं पोएं भेरे 40 सैकड़ो पिस पीआरणु घुरिजे। जेका खुराक खेसि 3 खां 4 ॾींहं पीआरणु घुरिजे, जंहिं बाद खेसि माउ जो या कंहिं ॿिए जानवर जो खीर शुरू करे सघे थो। हिकु ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त ॻोरहारे जानवर में क़ुवत मुदाफ़त पैदा थिए थी, जेका पिस या खड़ वसीले संदसि फर खे मिले थी। पर जेकॾहिं वियम खां अॻु उन जानवर खे सफ़र करायो वञे त घणे भाङे उहा क़ुवत मुदाफ़त पैदा नथी थिए, जंहिं करे खड़ या पिस में बि उहा क़ुवत घटिजी वञे थी, जंहिं करे फर जे बीमार थियण जो ख़तरो वधी वञे थो। जदीद दुनिया में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव लाइ तयारु थियल एंटीबॉडीज़ मौजूदु हूंदियूं आहिनि, जेके फर खे ॼमण शर्त ॾिनियूं वञनि थियूं। फर खे वधीक पिस पीआरण सबबि दस्त थी सघनि था, जंहिं करे कमज़ोरी सबबि उहो ॿियनि बीमारियुनि जे ख़तरे हेठि रहे थो। फर जा पहिरियां 2 महीना इंतिहाई अहम हूंदा आहिनि, जंहिं दौरान संदसि खुराक ऐं संभाल जो ख़ासि इंतज़ाम करणु घुरिजे, छो त जानवर जी उमिरि जो उहो इंतिहाई नाज़ुक मरहलो हूंदो आहे ऐं उन वक़्तु खुराक जी खोट संदसि सॼी उमिरि ते असरअंदाज़ थिए थी। ॾिठो इहो वियो आहे त उन उमिरि जे नाज़ुक दौर में असां वटि संदसि पालना में ग़िफ़लत कई वञे थी। फरनि जी संभाल ऐं इंतज़ाम संदसि उमिरि जे हिसाब सां धार धार हूंदो आहे। उन उमिरि में रिकॉर्ड रखण ऐं सुञाणप लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कया वञनि था, जिन में नक तोड़े ॻिचीअ में टेग लॻाइण, गरम लोह सां निशान करण, नंबर लिखण सां गॾु लोह खे थधो करे नंबर लॻाइण बि शामिल आहे। इन हर तरीक़े जा पंहिंजा फ़ाइदा ऐं नुक़सान आहिनि। फरनि जी पालना जो ॿियो अहम हिसो संदन रिहाज जो आहे। सिंध अंदरि फरनि जी अलॻि ऐं मयारी रिहाज जो रुझान तमामु घटि आहे। फरनि जी रिहाज जे ख़राब इंतज़ाम सबबि 50 सैकड़ो फर मरी वञनि था। घिमियल गप वारनि ऐं सफ़ाई न थियल शेडनि सबबि फरनि जे बीमार थियण जो ख़तरो वधी वञे थो। फरनि जे पहिरें 2 महीननि दौरान बहितर खाध खुराक ऐं साफ़ सुथरी रिहाइश वसीले संदन मौत जे सैकड़े